हेलो। हाँ पापा कैसे हो? मां तो ठीक है, तू ॿुधाए छा थो चई? पापा आप फ्री हो ना? मुझे आपसे कुछ बात करनी थी। अरे पुट तोखे ॻाल्हाइणो आहे, तू कुछ भी ॻाल्हाए, पर मां तोखे केतिरो दफ़ो सम्झायो आहे त सिंधी में ॻाल्हाए। कॾहिं तू सिंधी सिखंदे त कॾहिं मूंखे माण्हू मेड़ा ॾियणु बंदि कंदा कि भई तुंहिंजे ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइणु नथी अचे। माण्हू सम्झंदा आहिनि कि घर में सिंधी नथा सेखारियो, पर तोखे मां केतिरो ज़ोर कयो आहे भई सिंधी सिख, पर तू सिखी कान थो। उहो ई त ॿुधाइणो आहे पापा, मां सिंधी सिखी वियो आहियां, ॻाल्हाइणु अची वई आहे। हिन लॉकडाउन में वेही करे मां बोर पियो थियां ऐं मुंहिंजो फ्रेंड आहे सॼो ॾींहुं सिंधी गाना सिंधी हू ॿुधंदो आहे, उनखे ॾिसी मां बि सिखी वियो आहियां। त हाणे तव्हां चई छॾिजो आसे पासे वारनि खे मुंहिंजे पुट खे बि सिंधी ॻाल्हाइणु ईंदी आहे, ऐं थोरी घणी न, ॾाढी सुठी तरह। अरे वाह पुट, मां त ॾाढो ख़ुशि थी वियुसि। चल को साईं तोखे सतबुधी ॾिनी आहे। पापा हिकु ॿी ॻाल्हि पुछां? मां हीअ सभु ऑनलाइन ते ॾिसां पियो, ॿिनि टिनि ॾींहंनि खां चालीहे साहिब था अचनि, चालीहे साहिब जा ॾींहं था अचनि, उहो छा आहे पापा? कोई विर्त रखबा आहिनि छा? हा पुट, चालीहे साहिब जा 40 ॾींहं विर्त रखबा आहिनि। जेको बि इहे विर्त रखंदो आहे तंहिंजा लाल साईं पाण अची कम पूरा कंदो आहे। अच्छा पापा, हीअ विर्त मां रखी थो सघां? भले बेटा, तुंहिंजी मर्ज़ी। त कीअं रखबा आहिनि? तूं चिंता न कर, मां वेठो आहियां न। हिकु वीडियो हाणे ई अपलोड थी आहे यूट्यूब चैनल ते। यूट्यूब चैनल जो नालो आहे सिंधी भाऊ। उनखे ॾिसंदे त तोखे सभु सम्झ में अची वेंदे। जी पापा, जय झूलेलाल। अरे वाह पुट, मां त अॼु ॾाढो ख़ुशि थी वियुमि। जय झूलेलाल, ऐं पंहिंजो ध्यानु रखिजे। हा, जय झूलेलाल। झूलण जी जोत प्यारा ॾिस तूं जगाए, झूलण जी जोत प्यारा। हिकु पहिरों अची त ॾिस प्यारा, लाहींदे दुखड़ा तुंहिंजा सारा। जॾहिं सिक श्रद्धा सां ईंदे, मिटाईंदे तुंहिंजा सारा मन जा मुंझारा। चालीहो झूलण जो ॾिस तूं मल्हाए, लाल साईं ॾिस कीअं भाग थो बणाए। जय झूलेलाल। हलो दोस्तों, कीअं आहियो तव्हां सभु? आशा कयां थो सभु मज़े में हूंदा। मां तव्हांजो सिंधी भाऊ ऐं तव्हां ॾिसी रहियो सिंधी भाऊ यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी जेका वीडियो आहे उहा चालीहे साहिब जे बारे में आहे। त थोरी वॾी थींदी पर ॾाढी कम जी आहे। त आशा कयां थो तव्हां हीअ वीडियो सॼी ॾिसंदा। दोस्तों, अॼु ताईं मां जेके वीडियोस ठाहियूं आहिनि उहे सभु सिंधी में आहिनि, ऐं अॻियां जेके वीडियोस ईंदी उहे सभु सिंधी में आहिनि। त मुंहिंजी तव्हां सां निमाणी विनंती आहे त अञा ताईं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। ऐं हाणे तव्हां इंस्टाग्राम ते बि फॉलो करे था सघो। इंस्टाग्राम जो अकाउंट ID तव्हांखे स्क्रीन ते ज़रूरु ॾिसणु ईंदो हूंदो। तव्हांखे त ख़बर ई आहे न, रहमत जा ॾींहं अची विया आहिनि, पंहिंजी भुलूं बख़्शाइण जा ॾींहं अची विया आहिनि, पंहिंजे ईष्ट देव जा ॾींहं आया आहिनि। तव्हांजा, मुंहिंजा, पाण सभिनि जा मुर्शिद श्री झूलेलाल साईं जा ॾींहं अची विया आहिनि। हा, चालीहा साहिब शुरू थी रहिया आहिनि न। 16 तारीख़ जुलाई 2020 खां चालीहा साहिब शुरू थी रहिया आहिनि। दोस्तों, चालीहे जे ॾींहंनि में 40 ॾींहं सभई सिंधी विर्त रखंदा आहिनि। हिकु समय जी ॻाल्हि आहे त सभिनि सिंधियुनि खे सिंध जे राजा मिर्ख बादशाह ॾाढो ज़ुल्म कयो हुयो ऐं धर्म बटण लाइ ज़ोर ज़बरदस्ती कंदो हुयो। इन जे करे सभई सिंधी हैरान थी करे दरिया शाह ते वञी करे 40 ॾींहं बिना कुझु खाए, बिना कुझु पीए, सचे मन सां लाल साईं जी पूजा आराधना कई। उन टाइम ते वरुण देवता 40 ॾींहंनि खां पोइ सभिनी सिंधी मथां प्रसन्न थी करे पाण अची दर्शन ॾिना ऐं सभिनी जा कष्ट दूर कयऊं। दोस्तों, तंहिं करे पाण हिन ॾींहंनि खे चालीहे साहिब जा ॾींहं मञी करे 40 ॾींहं धूमधाम सां सचे विश्वास सां विर्त रखंदा आहियूं। ऐं जेको बि तन मन धन ऐं सचे विश्वास सां विर्त रखे थो तिन जा कम पाण लाल साईं अची पूरा कंदो आहे। ऐं हर सिंधी जे मन में इहा आस्था हूंदी आहे त 40 जे ॾींहंनि में लाल साईं जे मंदर में वञी करे प्रेम भाव सां पंजड़ा ॻायूं, लाल साईं खे रिझायूं ऐं धूमधाम सां 40 जा ॾींहं मल्हायूं। ऐं हीअं ई सभई सिंधी समाज पंहिंजे श्री वरुण देवता खे झूलेलाल साईं जे प्रति आस्था जो वधारो करनि था। ऐं देश विदेश में जिते बि सिंधी समाज आहे इहे 40 ॾींहं मल्हाए करे सिंधियत जो बि वधारो करनि था। ऐं दोस्तों, तव्हांखे जीअं त ख़बर आहे हर साल पाण सभई सिंधी 40 जा ॾींहं धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं, पर हिन साल कोरोना महामारी जे करे गवर्नमेंट जी गाइडलाइन मूजब टिकाणा, मंदिर, सभई धार्मिक स्थान बंदि आहिनि। त छो न घर में 40 साहिब मल्हायूं। हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो कि 40 साहिब घर में कीअं मल्हायूं, छा कजे छा न कजे।
तो ज़रूरु हीअ वीडियो सॼी ॾिसजो। चालीहे साहिब जा विर्त शुरू करण जे लाइ तव्हांखे चालीहे साहिब जे पहिरें ॾींहुं सभ खां पहिरियों लाल साईं खे बाॾाए ऐं सचो संकल्प करे पंहिंजे घर में कहिड़ी न्याणी या त ब्राह्मण देवता खां हथ में चालीहे साहिब जे विर्तनि जो सॻो ॿधणो आहे। तंहिंखां पोइ हर रोज़ 40 ई ॾींहं तव्हांखे पूजा आराधना पंजड़ा ऐं पलव पाइणा आहिनि ऐं अखो ज़रूरु पाइणो आहे। अखो पाइण जी रीत हीअं आहे त दोस्तो अखो माना सभु सम्झंदा आहिनि खंडई चांवर, घणेई ॼणा आहिनि की सभु खंडई चांवर खे ई अखो सम्झंदा आहिनि, पर हक़ीक़त में मूंखे जेतिरी ख़बर आहे अखो माना खंडु, चांवर, गुल, लौंग ऐं इलायची, ही 5 शयूं गॾु तॾहिं सॼो अखो पूरो थींदो आहे। ऐं हर रोज़ तव्हांखे 40 ॾींहंनि में अखो ज़रूरु पाइणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजे घर में कहिड़े नलके अॻियां या तव्हांजे आसे पासे को दरिया या तालाब हुजे उते लाल साईं जी पूजा करणी आहे। हाणे दोस्तो मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त 40 ॾींहं विर्त रखंदे महिल तव्हांखे कंहिं शइ जो ध्यानु रखिणो आहे, छा खाइणो आहे छा न खाइणो आहे। 40 ॾींहं जा चालीहे साहिब रखण जा 3 तरीक़ा मां तव्हांखे ॿुधायां थो। पहिरियों तरीक़ो पक्का चालीहा, ॿियो तरीक़ो कचा चालीहा, ॿियो तरीक़ो आहे 40 ॾींहंनि जा जेके आख़िरी 9 ॾींहं आहिनि उहे 9 ॾींहं बि पाण विर्त रखी था सघूं, जंहिंखे पाण नवरनि जा विर्त चवंदा आहियूं। दोस्तो पहिरियों जेके पक्का चालीहा रखण में पाण खे सभई नियम जो पालन करिणो आहे, जंहिंमें पाण खे वार ॾाढ़ी न लाराइनि, ओड़ो तेल न लॻाइणो आहे, साफ़ सुथरा कपिड़ा पाइणा आहिनि, थी सघे एतिरो पाण खे साफ़ सुथरो ऐं पवित्र रखिणो आहे, थी सघे त ज़मीन ते ई सुम्हणो आहे, न त पंहिंजो बिस्तर साफ़ सुथरो हुजे, ॿिए कंहिंजे बिस्तर ते वेहणो न आहे। ऐं खाइण पीअण में तव्हांखे मावा, मिठाइयूं, मुङनि जी दाल, वाङण, थूम, बसर, नॉनवेज, नशे जी पदार्थ, ही सभु न खाइणो आहे ऐं ॿाहिरि जो त बिल्कुलु बि न खाइणो आहे। बिल्कुलु सादे नमूने ऐं जेतिरो थी सघे एतिरो स्वच्छ ऐं पवित्रता सां ही विर्त खे निभाइणो आहे। दोस्तो ही जेके सभु मां ॻाल्हियूं ॿुधायूं ही आहे चालीहे साहिब जी पके विर्तनि जी ॻाल्हि। ऐं ॿियो जेको थींदो आहे हू कचा चालीहा थींदा आहिनि, उन में तव्हां ॾाढ़ी वार लाराए था सघो ऐं इहा जेके थींदा आहिनि उहे आख़िरी चालीहे जा आख़िरी ॾींहं 9 ॾींहं हूंदा आहिनि, जंहिंखे पाण नवरनि जा बि ॾींहं चवंदा आहियूं। उन में पके चालीहे जा सभई नियम लागू थियनि था। त इन तरह पाण 40 जा विर्त रखी करे पंहिंजे लाल साईं खे रिझाए था सघूं। मूंखे बि पको विश्वास आहे कि जेकर सचे विश्वास ऐं सचे मन सां 40 ॾींहं विर्त रखूं था त साईं ज़रूरु सभ जी मुरादूं पूरी कंदो आहे। दोस्तो आशा कयां थो तव्हांखे हीअ वीडियो वणी हूंदी ऐं हिन वीडियो खे ज़रूरु वधीक में वधीक शेयर कजो, जीअं त वधीक माण्हुनि खे ख़बर पए ऐं हिन वीडियो जो लाभ खणी सघनि। ऐं दोस्तो अञा ताईं तव्हां मुंहिंजी यूट्यूब चैनल सिंधी बहू सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो, सभिनि खे शेयर ज़रूरु कजो, कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजी हीअ वीडियो कीअं लॻी। जय झूलेलाल।